अल्लाहु अकबर। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। ॻोठ जा वॾेरा नंढेरा, ज़मींदार ठेकेदार दुकानदार वापारी सभु काटण जा वॻा पाए चिलकी चमकी लपूं पाउडर भगलनि खे हणी पिपूं थी अची मस्जिद में बीठा आहिनि। ग़रीब जो छोरो पांचो फाटो पिया मथो कूड़नि सभिनी खे पियो नचाए अल्लाहु अकबर समी अल्लाहु अकबर। तंहिंमें सभु पकोड़ा ऐं समोसा खाई आया आहिनि बाप जी पिया आहिनि वठी जो हाफ़िज़नि खे दर्दो उथ वे हीअं थोरी देरि खां पोइ पकोड़नि वारी चटणी नक मां अची किरी रकातूं अलाए घणियूं थियूं आहिनि। हा इज़त तुंहिंजे कार ऐं बंगले खे कान्हे, इज़त अल्लाह जे क़ुरान खे आहे। क़ुरान जे सदक़े हिन मिस्कीन जे ॿार खे आहे जेको तुंहिंजो बि इमाम थियो बीठो आहे। रब्बुल आलमीन इल्म जो मरकज़ बनायो आहे चेहरे खे, इल्म जो मरकज़ आहे, हुस्न जो मरकज़ बि चेहरो आहे, हुस्न बि रब चेहरे में रखियो आहे। इन करे तव्हां फोटू चेहरे जो कढाईंदा आहियो। कॾहिं क्यारी जो फोटू कढायो आहे? उहो क्यारी तुंहिंजी आहे मुंहिंजी आहे छा? गोदे जो फोटू कढायो अथई? अचे गोदे जो फोटू गोदो बि तुंहिंजो आहे मुंहिंजो आहे छा? न, फोटो चेहरे जो निकिरंदो छो त हुस्न चेहरे में रखल आहे। मेकअप बि चेहरे जो थींदो, शेव पियो थिए, टूथपेस्ट बुरुश सवार त पई खाए, सुरमो कजल क्रीम सेटिंग। हाणे पाणी पाण खे दिलि में त अचे त मूं जहिड़ो यूसुफ काइनात में कोन्हे। ॿियो केरु चए न चए ही घरां टिप टाप निकितो आहे ऐं पाणी पाण खे दिलि में चवंदो वञे आउं ठीकु आहियां, ऐं सुहिणो आहियां, ऐं मलिक आहियां, ऐं फिट आहियां, मूं जहिड़ो पाणी पाण खे। ॿियो केरु चए त न चएसि हुस्न जो मरकज़ चेहरो आहे, इन करे इश्क चेहरे सां लॻंदो आहे। चेहरो चिलकणो हुजे बाक़ी काकरनि खां वठी पेरनि ताईं देवी जो बुंडो ओॾार लाह हुजे कारो रुड केर बि कोन चवंदो त हुनजो बदन कारो आहे। चेहरो चिलकणो हुजे सभु को ॿियो खंघ कारूं कंदो। मुछ में जो हथ विधई त माॻी मथो चप ॻाढ़ो टमाटे जहिड़ो। बूथ रुगो चिलकणो हुजे, बूथ फिटल हुजेसि बाक़ी जिस्म रेशम हुजेसि, केरु बि आशिक़ कोन थींदो। हुस्न जो मरकज़ चेहरो, इल्म जो मरकज़ चेहरो, इज़त बि चेहरे में आहे। अञा हाफ़िज़ थियो आहे, आलिम थियो आहे, पग वधायोसि, पग मथे ते वधवी। सरदार थियो आहे, पग वधायोसि, पग मथे ते वधवी। छो त इज़त जो मरकज़ हीअ आहे। पटको हिते रखबो, टोपी हिते रखबी, पग हिते वधाइबी। हाफ़िज़ थियो आहे, आलिम थियो आहे, वॾेरो थियो आहे, सरदार थियो आहे। इन जे करे इज़त जो मरकज़ चेहरो, इल्म जो मरकज़ बि चेहरो, हुस्न जो मरकज़ बि चेहरो। कावड़ जी ख़बर बि चेहरे मां पवंदी। बिगड़ियो वेठो। ख़ुशी जी ख़बर बि चेहरे मां पवंदी, गणती जी ख़बर बि चेहरे मां पवंदी। गणती बि चेहरे मां ज़ाहिर, ख़ुशी बि चेहरे मां ज़ाहिर, कावड़ बि चेहरे मां ज़ाहिर, इल्म बि चेहरे में, हुस्न बि चेहरे में, इज़त बि चेहरे में। हाणे बानू मस्जिद में आयो आहे, ही इज़त वारो मथो ज़मीन ते पट ते रखी चवे थो सुभान रब्बियल आला, रब मुंहिंजी इज़त तुंहिंजे पेरनि में आहे, बुलंदी जो लाइक़ तूं आहीं। बाने दंग करे छॾियो आजिज़ी निवड़त में, अञा बि बानू बस नथो करे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। नमाज़ पढ़ी वांदो थियो त वरी इस्तिग़फ़ार, अल्लाह सी माफ़ कर, अल्लाह सी माफ़ कर। नमाज़ पढ़ी वांदो थी त वरी तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह चओ, अस्तगफिरुल्लाह, रब माफ़ कर, रब माफ़ कर। आख़िर तो ॾोह कहिड़ो कयो आहे जो माफ़ी बि वठी, तो त नमाज़ पढ़ी आहे। हाणे नमाज़ पढ़ी सलाम वराए वरी वॾाई कोन थो करे, रब वॾाई कोन थो करियां। नमाज़ जंहिं नमूने सां पढ़णु खपंदी हुई न ओड़ी मूं कोन पढ़ी, मूं पे क्यारी खनी, मूंखां कुझु बेअदबी थी वई आहे। अस्तगफिरुल्लाह, रब भरी सभरी पढ़ी अथमि, इहा क़बूल कजी, थोरा घणी कमी कोताही थी आहे, इहा माफ़ करे छॾिजे। इहा बाने जी वरी आजिज़ी अञा बि माफ़ कोन थो करे। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ओ जी पेनो फ़कीर दर ते थींदो आहे,
ओ अम्मा को मानी जो टुकुर, ओ अम्मा बुखाई हलाया का लस्सी लपा। हे बानू सलाम वराए वरी हथ मथे खणी रब जे दर में पेनू फकीर थियो, रब्बना तक़ब्बल मिन्ना मुंहिंजा रब ऐं पेनू तूं दाता ऐं घुरंदड़ तूं ॾींदड़। रब्बुल आलमीन कबूल फरमाए, दे त वञा दे त वञा दे त वञा। रब बि कदरदाना फरमाए थो बाना घरां तूं निकिते, तकलीफ़ तो कई, वुज़ू तो कयो, पंध तो कयो, टाइम तो सीड़ायो, साबण तो वरतो, गुस्ल तो कयो, कपड़ा तो धोता। अहिड़ो बेक़दरो रब आऊं बि कोन्हे या वञ मूं तुंहिंजा हर गुनाह माफ़ कया। इन गुनाहगार बाने के 2 रकातनि ते जेको सवाब मिलंदो सो जिब्राइल के 1000 रकातनि ते भी सवाब कोन मिलंदो जेको इन गुनाहगार बाने के 2 रकातनि ते मिलंदो। जिब्राइल के सवाब छा मिलंदो? जिब्राइल वटि आहे छा? अला ही अंधो शरीफ आहे, ही अंधो जेको न आहे असांजे ॻोठ में सारा शरीफ आहे। कीअं कि अॼु ॾींदी पढ़ाई माई में कोन न्यारई। ये अंधे जो कमाल कहिड़ो? अंधे वटि अची ही कोन्हे त रननि में कीअं न्यारे? अब ही बोड़ो शरीफ आहे। कीअं कि गाना ॿुधे ई कोन, वो कन कोन्हे त ॿुधे दौड़ मां। अरे बोड़ो जेकॾहिं गाना नथो ॿुधे त बोड़े जो कमाल कहिड़ो आहे? अंधो जेकॾहिं रननि खे नथो तके त अंधे जो कमाल कोन्हे को। लंगड़ो लूलो जेकॾहिं धाड़ा नथो हणे त हुन में लंगड़े लूले जो कमाल कहिड़ो आहे? जिब्राइल खे न बुख लगे, न उञ लगे, न नफ्स, न शैतान, न ज़ाल, न बच्चा, न घर, न बनी, न दुकान, न नौकरी, न कारोबार, न गर्मी लगे, न सर्दी लगे। जिब्राइल सभिनी ॻाल्हियुनि खां आजो आहे, वांदो आहे। उन जेकॾहिं 10,000 रकातूं पढ़ी छॾियूं त हुन कमाल कहिड़ो कयो आहे? कमाल त हिन इंसान जो आहे जंहिंजे पोयां 1000 बलाऊं लॻियूं पयूं आहिनि। केॾां नमाज़ मस मस भेणा फिल्म नई चढ़ी आहे, फिल्म भई हले। हाणे फिल्म जा कीअं हुते गऊं अची वयूं, गाबे जो रसो निकिरी वियो, गऊं धराए थी वञे, मुल बांगे ॾिनी आहे। हाणे गऊं ॾुए जा नमाज़ पढ़े, हेॾा गऊं मथे में, होॾा रन मथे में, होॾा छोरा। हिकिड़ो छोरो तिरकी किरो नी टंग भॼी पई, घोड़ आड़े आपाड़े। हाणे छोरे खे खणे या मुले वारी बांग जी करे, हेॾा मुले बांग ॾिनी आहे, वॾा बच्चा गिची में, रन गिची में, टीवी गिची में, बनी गिची में, पाणी जो वारो, बुख, उञ, नफ्स, शैतान, दोस्त, यार, फौजिया, लता, भागी, सभागी, शमन सभु अची हिन जे पोयां लॻाइनि। हाणे ही मिस्किन वञे केॾा को, सभिनी खे लत हणी, पुठ ॾेई, उथी वुज़ू करे, सभिनी शैताननि जो मोह कारो करे मस्जिद में अची मथा थी करंदो आहे। रब फरमाईंदो आहे बाना कमाल तुंहिंजो आहे, तो सभिनी दुश्मननि खे लत हणी मूंसां यारी मल्हाई आहे त आऊं रब बि अॼु तोसां यारी थो मल्हायां। पोइ त रब ॾींदो न। इनजे करे ओरिजिनल इबादत अथव निमाज़। निमाज़ निमाज़ अथव फर्ज़। फर्ज़ माना मस्ट, लाज़मी, ज़रूरी। टोपी लाया तो गर्मी थी आहे, गर्मी वधी वई आहे, कमीस बि लाया। इलाही माण्हू पुठा खड़ा करे वेठा आहिनि, ॾिठो हूंदो तव्हां। बाबा गर्मी थी आहे, टोपी लाए सघे थो, कमीस लाए सघे थो, पर अॻिते सलवार नथो लाए सघी। भले केॾी बि गर्मी हुजे, सलवार ज़रूरी आहे, मस्त आहे। बिना सलवार जे उघाड़ो सॾिबे, चिरियो सॾिबे। सलवार फर्ज़ आहे, निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे। बिना सलवार जे उघाड़ो ऐं चिरियो हूंदे, बिना नमाज़ जे उघाड़ो ऐं चिरियो हूंदे। नमाज़ ईअं ज़रूरी थी जी सलवार ज़रूरी आहे। सलवार लाहिण जी इजाज़त कोन्हे, नमाज़ छॾण जी इजाज़त कोन्हे, केर बि हुजे। नमाज मस्त आहे, लाज़मी आहे। मुसलमान मुसलमान ही आओ, रोज़ो रखियो अथई न, मुसलमान ही आओ, नमाज पढ़ंदो ई न, मुसलमान ही हा, कुरान पढ़ी न, मुसलमान ही है। थप्पड़
हर गाल में न। अल्लाह जी कुरान में फरमाया हाफिज़ु अला सलावाति व सलातिल वुस्ता व क़ुमू लिल्लाहि क़ानितीन। विची नमाज जी पारता अथव। कुरान में अल्लाह जी फरमायो, अल्लाह जे रसूल फरमायो त फजर नमाज जी पारता अथव। ऐं इन नमाज़ूं 5 मुलाही 5 भला छो कुछ घटि करियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया में आयो न तॾहिं अल्लाह जी आदम खे दुनिया में मोकिलियो राति जो। सॼी राति ऊंदाई में हज़रत आदम पे फिरियो। का ख़बर न पए त नोड़ी या नांगा खॾ या खोबो। सॼी राति फिरियो। जिन महिल सुबुह सादिक जो फिरा फुटी आदम अलैहिस्सलाम जे नज़र कमु कयो तॾहिं आदम अलैहिस्सलाम शुक्राने में 2 रकातूं नमाज़ पढ़ी। इहो टाइम फजर जो हो। फजर नमाज़ सभ खां पहिरीं तव्हां ऐं असांजे अबे आदम पढ़ी आहे। रब खे आदम जा इहो 2 रकातूं एॾियूं वणी वयूं जो उम्मत मुहम्मदी ते फर्ज़ करे क़यामत ताईं आदम जी सुन्नत खे बरक़रार रखई आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट इस्माइल अलैहिस्सलाम खे वठी आयो मिना में। चई तोखे कुहंदुसि, चई वारो कर, आउं बि तयारु आहियां। पुट खे दसे अखियूं ॿधे काटी जो हलाई दुज़ काटी वई सिसी ऐं मुंडी धड़ खां धार थी वई। इब्राहिम अलैहिस्सलाम जे अखियूं खोले त पुट सलामत पियो आहे, दुंबो पियो तड़पे। अड़े अलाह जो पुट को ही त दुंबो। पुट बची वियो। सत ॾेई वरी काती खणी वरियो। चई कोन छॾींदुसि पुट खे, कोन इते अलाह साईं मथां आवाज़ ॾिनो, या इब्राहिम कद सदक़त रोया इन्ना कज़ालिक नज़िल मुहसिन। ओए इब्राहिम बस 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 मथां पुट जो नालो वरितो अथई। कमु पूरो थी वियो, तूं कामयाब थी वे। हाणे रब इनाम कया 4। पुट बचाए ॾिनईंसि 1, कुर्बानी जी जाइ ते दुंबो मोकिलियईंसि जन्नत मां 2, रब्बुल आलमीन इम्तिहान जे कामयाबी जो सर्टिफिकेट ॾिनसि 3, वरी रब ॻाल्हायो इब्राहिम अलैहिस्सलाम सां। महबूब जॾहिं ॻाल्हाईंदो आहे तॾहिं आशिक जी दिलि ठरी पवंदी आहे। मूं सां ॻाल्हाई नथो चओ, मूं ढोकड़ो कया। बरकत सही वाला इब्राहिम अल्लाह जो आशिक हो। जॾहिं रब ॻाल्हायो इब्राहिम ठरी पियो। इब्राहिम चईन इनामनि जे मुक़ाबले में 4 रकातूं नमाज़ मिना जे मैदान ते पढ़ी। इहो टाइम ज़ोहर जो हो। रब खे इब्राहिम जी इबादत पसंदि अची वई। क़यामत ताईं ज़ोहर नमाज़ खे बाक़ी रखई आहे। ऐं फजर आदम पढ़ी आहे, ज़ोहर इब्राहिम पढ़ी आहे। असर जी नमाज़ यूनुस अलैहिस्सलाम पढ़ी जॾहिं मच्छी जे पेट मां ॿाहिरि निकितो हो। मग़रिब जी नमाज़ दाऊद नबी पढ़ी आहे जॾहिं हुनजे ख़ता जे माफ़ी जो ऐलान थियो। सोमणी नमाज़ मूसा नबी तूर सीना ते पढ़ी जॾहिं नबूअत जो ताज मथे ते रखियो वियुसि। हे 5 नबियनि खे नमाज़ूं 5 विराए ॾिनई। हिन उम्मत खे गॾे 5 ॾिनई त तव्हीं 5 पढ़जा। क़यामत जॾहिं सभिनी उम्मतनि खे मारे ॾींदा। हा 5 मां घटि जी 4 कोन थींदियूं, ॿुधी छॾियो। कार में टायर घणा आहिनि? कार में 3 करियो। हिकिड़ो कढी हेॾो बचत करियो, मां मांगे लॻी में हलंदी। 4 छो? मोटरसाइकिल में 2 टायर आहिनि छो? ॿिए जवाब छो जो को जवाब आहे तो जो मोटरसाइकिल जो जवाब कोन्हे। एतिराज़ करे वठो नमाज़ ते 5 छो? अलाह जी 5 नमाज़ूं फर्ज़ कयूं पर उन में 2 नमाज़ूं ज़रूरी अहम। कहिड़ियूं? फजर ऐं ज़ोहर। छो? ये मलाइकनि जे ड्यूटी जे तब्दीली जा टाइम आहिनि। मलाइकनि जूं शिफ्टूं आहिनि। ॾींहं वारा मलाइका अलॻि आहिनि, ज़मीन ते ड्यूटी करण वारा राति जो अलॻि आहिनि। इन जा टाइम तब्दील थींदा आहिनि। फजर ते ॿियो असर नमाज़ ते। राति जा मलाइक असर नमाज़ ते जी चार्ज संभालींदा, सॼी राति ड्यूटी कंदा। फजर ते चार्ज छॾे हलिया वेंदा मथे। वरी ॾींहं वारा मलाइक अची वेंदा। फजर ते पुॼी विया ॾींहं वारा, चार्ज वरितऊं, सॼो ॾींहुं कमु कंदा। असर ते चार्ज छॾे हलियो वेंदा। जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा ते कयो न तॾहिं मलाइक ने एतिराज़ कयो त इंसान खे पैदा न करे जहिड़ा कंदो, फितना ऐं फसाद कंदो। अलाह जी वरी टाइम निमाज़नि वारा हिननि जे ड्यूटी जा रखी छॾिया। हाणे ॾींहं वारनि मलाइकनि खां थो पुछे, ॿियो ख़बर ज़मीन था अचो पिया? हाज़ी हा। मुंहिंजा बाना ॾिठा हुआ? हाज़ी ॾिठा हुआसीं। छा पिया कयूं? साईं विया हुआसीं त फजर पिया पढ़ूं, हींअर अचूं पिया त वरी असर पिया पढ़नि। वरी राति वारनि खां पुछई, ॿियो ख़बर ड्यूटी करे आया? हा साईं। मुंहिंजा बाना ॾिठा हुआ? हा साईं ॾिठासीं। छा पिया कयूं? साईं विया हुआसीं त असर पिया पढ़ूं,
हींअर अचूं पिया त फजर पिया पढ़नि ॾींहं वारनि बि तुंहिंजे इबादत जी शाहिदी ॾिनी राति वारनि बि तुंहिंजे इबादत जी शाहिदी ॾींदी रब मलाइकनि खे ॿीहारे चवंदो आहे ओ मलाइको इन इंसान ते तव्हां एतिराज़ कयो हो त हिनखे